हैदराबाद ज़िले जी इंतज़ामिया कोरोना वायरस जे शरह में मुसलसल वाक़ खे नज़र में रखंदे 19 इलाक़नि में स्मार्ट लॉकडाउन लगाए छॾियो। ज़िले इंतज़ामिया नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ज़िले इंतज़ामिया पारां जारी कयल बयान मूजिबि स्मार्ट लॉकडाउन हैदराबाद ज़िले जे 7 मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जे 19 इलाक़नि में अॼु खां 12 मार्च ताईं लागू हूंदो। तालके सिटी यूनियन काउंसिल सिटी 3 दादन शाह सरफराज कॉलोनी यूसी सिटी 9 एरिया खोखर महलो गाड़ी खातो हैदर चौक तालके लतीफ़ाबाद यूनियन काउंसिल लतीफ़ाबाद 1 एरिया GOR कॉलोनी यूनियन काउंसिल लतीफ़ाबाद 6 जे इलाके यूनिट नंबर 10 ब्लॉक CSD रबीउल अव्वल चौक कमर्शियल एरिया यूनियन काउंसिल 12 जे बरकत भाई टाउन इस्माइल गोठ तालके कासमाबाद यूनियन काउंसिल कासमाबाद 1 गुल लतीफ़ कॉलोनी मेमण हाउसिंग सोसाइटी अनवर विलास तालके कासमाबाद यूनियन काउंसिल कासमाबाद 4 जे इलाके सिटीजन कॉलोनी मारवी टाउन नकाश विलास रहमान कॉटेजिस अमलदार चौक ऐं हैप्पी होम समेत 19 इलाक़नि में स्मार्ट लॉकडाउन लगायो वियो आहे। SSP हैदराबाद मूजिबि विंग कमांडर पाकिस्तान रेंजर्स जे लॻापियल असिस्टेंट कमिश्नर्स खे सख़्ती सां हिदायत कई वई आहे त स्मार्ट लॉकडाउन वारनि इलाक़नि में SOP ते सख़्ती सां अमल दरामद करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk